नामुमकिन बात है कि कराची को कहीं से भी अलग किया जाए। वफाक से मुतालबा कर रहे हैं कराची को वफाक के हवाले किया जाए, तो अभी वफाकी वजीर है ना ये वहाँ पे दोनों, तो दे दें वफाकी वजारत से इस्तीफा और बोले वफाकी हुकूमत को जी ये 48 घंटे में 24 घंटे में काम करो वरना वफाकी वजारत छोड़ देंगे। ये वो लोग हैं, जब मुझे पीपुल्स पार्टी दौर में आते 1 रुपया पेट्रोल बढ़ गया तो उन्होंने हुकूमत छोड़ दी। अब 100 रुपये पेट्रोल बढ़ गया, लेकिन अब उनको वो जर्म्स इनके वो नहीं जागते। कोई एक उठ के आ जाए कि जी मुझे 18वीं तरमीम खत्म कर दो, एक आ जाए जी कि कराची को वफाक के हवाले कर दो, एक बोलता जी ये कर दो। तो जो लोग इनके कहने पे कुछ नहीं होगा, क्योंकि ये हमेशा से जब इनके कायद थे तब से ये ब्लैकमेलिंग की पॉलिटिक्स करते हुए आए हुए हैं। कराची के वफ़ाक़ हवाले करण जो मुतालबो कंदड़ पहिरियां वफ़ाक़ी काबीना खां धार थियनि ऐं हुकूमत खे अल्टीमेटम ॾियनि। MQM वारनि जे मुतालबनि सां फ़र्क़ु नथो पवे, कमु जारी रखंदासीं। माण्हू बाहि में सड़ी रहिया हुआ त अरिड़हीं तरमीम ख़तमु करण जो मुतालबो साम्हूं आयो। गुल प्लाज़ा खे गुलनि जी दुकान मां बाहि लॻी, उन ॻाल्हि जो दस्तावेज़ी सबूत मौजूदु आहिनि। ज़रूरत पई त गुल प्लाज़ा साने जी अदालती जांच बि कराई वेंदी। सब कमेटीअ जे गॾिजाणे में जांच रिपोर्ट जो जाइज़ो वरितो वेंदो। गुल प्लाज़ा सानीअ में ग़फ़लत साबित थी त कार्रवाई कई वेंदी। सिंध हुकूमत कंहिंजे बि ब्लैकमेलिंग में न ईंदी। अञा बाहि भरी रही हुई त सियासत करणु शुरू कई वई। सिंध जे सीनियर वज़ीर शदील इनाम मेमण जूं नीपा चौरंगी वेझो रेड लाइन PRT मनसूबे जो दौरो करण बैदि मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त MQM वारनि जो मक़सदु रुॻो तनक़ीद करणु आहे। सिंध हुकूमत कराची में रिकॉर्ड तरक़ियाती कम करे रही आहे। फ़ैसिलो MQM या असां न, पर आवाम खे करिणो आहे। आवाम MQM सां गॾु हुजे हा त मकानी चूंडुनि खां फ़रार न थियनि हा। कराची पाकिस्तान जो मुआशी मरकज़ आहे। सिंध हुकूमत कराची में स्टेट ऑफ आर्ट डेवलपमेंट जी ख़्वाहिशमंद आहे। कराची खे हमेशह टारगेट कयो वञे थो। शाहराह भुट्टो सिर्फ़ु रोड न आहे पर गेटवे आहे। शाहराह भुट्टो जा 2 फ़ेज़ मुकमल थी चुका आहिनि, टियों जल्द मुकमल कयो वेंदो। कोरंगी काज़वे पुल खे बि 2 ॾींहं पहिरियां खोलियो वियो। कोरंगी काज़वे पुल बि स्टेट ऑफ द आर्ट मनसूबो आहे। मेयर मुर्तज़ा वहाब ॾींहुं राति कमु करे रहियो आहे। कराची ॾींहुं राति तरक़ी पियो करे। सिंध जे सीनियर वज़ीर शदील इनाम मेमण जूं कराचीअ में नीपा चौरंगी वेझो रेड लाइन PRT मनसूबे जो दौरो करण बैदि मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त रेड लाइन PRT सबबि कराचीअ खे तनक़ीद जो निशानो बणायो वेंदो हो। रेड लाइन PRT ते कमु तेज़ीअ सां जारी आहे। मार्च ताईं जिनाह एवेन्यू ते तरक़ियाती कमु 100% मुकमल थी वेंदो। आवाम खे जिनाह एवेन्यू ते का परेशानी न थींदी। शदील इनाम मेमण खे अमलदारनि PRT रेड लाइन मनसूबे में अॻभरई ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। शदील इनाम मेमण पारां मनसूबो वक़्त सिर मुकमल करण ऐं मयार यकीनी बणाइण जी हिदायत। गुल प्लाज़ा सानीअ जे हतमी जांच रिपोर्ट कमिश्नर कराची ऐं एडिशनल IG पुलिस जे ॿधल कमेटीअ तयारु करे वरिती। कमिश्नर वाक़िए रिपोर्ट वॾे वज़ीर खे पेश कंदो। ज़रियनि मूजिबि रिपोर्ट में बाहि लॻण जा कारण ऐं बाहि विछाइण समेत रेस्क्यू बाबति तफ़सील शामिल आहिनि। उनखां सवाइ रिपोर्ट में मुतासिरनि, अखियुनि ॾिठनि शाहिदनि ऐं रेस्क्यू अफ़सरनि खां हासिलु ॼाण लिखियलु आहे त ग्राउंड फ्लोर ते मौजूदु ॿारनि हथां गुलनि जी दुकान में बाहि लॻी। बाहि तेज़ी सां पखिड़िजी ऐं एयर कंडीशन जे डक्टस ॾांहुं वधी। बाहि लॻण सबबि 79 ॼणा फ़ौत थिया। अक्सर फ़ौतगियूं गुल प्लाज़ा जे मेज़ 9 फ्लोर ते थियूं। गुल प्लाज़ा में बाहि राति 10:15 ते लॻी त जॾहिं त 10:20 ते फायर ब्रिगेड खे बाहि जो इतला मिलियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां चेयरमैन नैब लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड नज़ीर अहमद जी मुलाक़ात। सरकारी ज़मीनुनि जे वापसीअ लाइ वॾे वज़ीर ऐं चेयरमैन नैब जो गॾियल कार्रवाईअ ते इतफ़ाक़। सरकारी ज़मीनुनि जे फ्रॉड में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ बि गॾियल कार्रवाईअ ते राज़पो ज़ाहिर। चेयरमैन नैब वॾे वज़ीर खे वापसि थियल सरकारी ज़मीनुनि जा दस्तावेज़ ऐं रिपोर्ट पेश कई। नैब सरकारी ज़मीनुनि बाबति 188 केसनि जी जांच मुकमल कई आहे। नैब चेयरमैन जी वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। सिंध जे वॾे वज़ीर अवामी असासनि जे वापसीअ ते नैब जा थोरा मञिया। वॾे वज़ीर जो पार्कुनि ऐं तफ़रीह मागनि जे मर्कज़नि जे ज़मीन इस्तेमाल जे ऐलान समेत सरकारी ज़मीनुनि बाबति टास्क फोर्स क़ाइमु करण जो फ़ैसिलो। गुल प्लाज़ा सानीअ में फ़ौत थियल 73 ॼणनि जे लाशनि जी बाक़ियात जो मेडिको लीगल अमल मुकमल। DNA जी मदद सां वधीक 3 लाशनि जी सुञाणप थी वई। पुलिस सर्जन डॉक्टर संघिया चयो आहे त हेल ताईं मजमूई तौरु 27 लाशनि जी सुञाणप थी चुकी आहे। 65 गुम थियल माण्हुनि लाइ 56 कुटुंबनि जा नमूना हासिलु कया विया। ज़िले इंतज़ामिया जो चवणु आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जा माहिर इमारत खे रहण जे हवाले सां फ़ैसिलो कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गेट्स फाउंडेशन जे आलमी तरक़ी वारे सदर जी मुलाक़ात। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान में पोलियो जे मुकमल ख़ात्मे ताईं क़दम जारी रखिया वेंदा। पोलियो जे ख़ात्मे लाइ बिल गेट्स जूं क़दर जोगियूं ख़िदमतूं यादि रहंदियूं। बीमारीअ ख़िलाफ़ जंग में ख़ातिर ख़्वाह कामयाबीअ बावजूदि वधीक क़दम आणंदड़ आहिनि। सिहत वारे वफ़ाक़ी वज़ारत लाॻापियल इदारनि सां गॾिजी सिफ़ारिशूं जोड़े।
पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जे मनसूबनि मां लखे माण्हू फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। हिन भेरे रमज़ान निगहबान पैकेज 47 अरब रुपयनि ते ॿधलु आहे। रमज़ान खां पहिरियां माण्हुनि ताईं निगहबान कार्ड पहुचाया वेंदा। 42 लख ख़ानदान रमज़ान निगहबान कार्ड मां फ़ाइदो हासिल कंदा। गुलबर्ग प्लाज़ा बाहि वाक़िए ते 5 मिंटनि में हुकूमत रिस्पॉन्स कयो। बाहि खे बर वक़्तु न विसायो वञी हा त वॾो सानियो थी पए सघियो। पंजाब जी इतलात वारे वज़ीर अज़मा बुख़ारीअ जूं लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त केपी हुकूमत होश खां कमु वठे। केडी नंबर 804 खे छॾे ॾे। PTI बानी पंहिंजूं सज़ाऊं पूरियूं करण खां पोइ ई ॿाहिरि ईंदो। कंहिं धरणे या एहतजाज सां ॿाहिरि नथो अची सघे। बाड़ा में मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी चयो त केपी हुकूमत गवर्नेंस ठीकु कंदी, सूबे में अमन लाइ कमु करे। तव्हां पंहिंजो केस आणियो त हू वफ़ाक़ सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि। ग़ार कंद न, पर दलील ॾियण सां ई पंहिंजो केस खटी सघो था। सिंध हाई कोर्ट शागिर्द यूनियन जी बहालीअ वारी दरख़्वास्त ॾंड सां गॾु रद्द करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार खे 10,000 रुपया ॾंड हाई कोर्ट जे क्लिनिक में जमा कराइण जो हुकुम। शागिर्द यूनियन जी बहाली छो था चाहियो? तालीम पहिरियां ई तबाह आहे, तव्हां उनखे वधीक बर्बाद छो था करणु चाहियो? जस्टिस अदनान करीम मैमून रिमार्क्स ॾिना। संदसि चवणु आहे त शागिर्द यूनियन जो मक़सदु ऐं फ़ाइदो कहिड़ो आहे? छा शागिर्द वाइस चांसलर्स खे धमकी ॾियणु चाहिनि था? दादू में पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारियल नौजवान नाज़र जमाली केस में IB सिंध तरफ़ां उहिदनि तां हटायल 3 SHOs समेत 4 एहलकार लाइन हाज़िर। SSP अमीर सऊद मक्सीअ पारां नोटिफिकेशन जारी। लाइन हाज़िर थियलनि में CIA इंचार्ज बेनज़ीर जमाली, SHO B सेक्शन ख़लील मसण, SHO A सेक्शन क़ुर्बान कमराणी समेत 15 इंचार्ज शाहिद पंवर शामिल।